रोहिड़ी में अफ़सोसनाक वाक़ियो पेश। पीरसन बिजली के करंट लगन करे ज़ख़्मी अस्पताल नियदे फोत। रोहिड़ी के इलाइक़े लोको शेड वर्कशॉप रोड के रहवासी 65 वरहनि के पीरसन अब्दुल रहीम चांग पंहिंजे घर के फर्श ठाहींदे बल्ब की तार फर्श मथां किरण करे करंट लगो, जंहिंखे बेहोशी जी हालत में वारिस तालके अस्पताल रोहिड़ी खणाई आया, जितां डॉक्टरनि पीरसन के ॾिसी फोत थियण जी तस्दीक करे छॾी। वारिस फोती पीरसन जो लाश खणाए घर रवाना थी विया। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। वधीक वारसनि जो चवण हो त पीरसन शख़्स रेलवे जो रिटायर्ड मुलाज़िम हो, पंहिंजे घर में राज़े जो कमु करे पियो। फर्श ठाहींदे अचानक बिजली जी तार मां किरी करंट लगसि, जंहिंखे बेहोशी ऐं गड़ती जोगी हालत में अस्पताल खणी आयासूं, जेको बिजली जो शदीद करंट लगण करे रस्ते में पंहिंजो दमधणी हवाले करे छॾियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो, त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।